अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, जेकॾहिं सिंध में मजमूई तौर ते सिंध सरकार जी कारकर्दगी ते नज़र विझिजे त सिंध में अमन अमान जो मसइलो आहे, शहरनि में दहशतगर्दी आहे त ॿहिराड़ियुनि में वरी धाड़ेलनि जो आज़ार आहे, तालीम, सिहत, सफ़ाई ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में कमकार जी सूरत हाल इत्मिनान जोगी ॾिसण में नथी अचे। जॾहिं त गुज़िरियल 5 सालनि में सिंध में पिणु पीपल्स पार्टी जी सरकार रही, जंहिंमें केतिरनि ई बंदि पियल स्कूलनि जो इंकशाफ थियो, जालियुनि ऐं कूड़ियुनि भर्तियुनि जा मामला साम्हूं आया त हाणे वरी थर में बुख ऐं ॾुकार सबबि 200 खां वधीक ॿारनि जूं हयातियूं पिणु ज़ाया थी चुकियूं आहिनि। अॼोके प्रोग्राम में इन्हनि मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि सीनियर सियासतदान ऐं सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी साहब। वॾी महिरबानी अवांजी मीर साहब, मां प्रोग्राम में आहियां। मीर साहब, पहिरीं मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदमि त पीपल्स पार्टी जी सरकार आहे सिंध में, मजमूई तौर ते तव्हां सूरत हाल मुख़्तलिफ़ इदारनि जी कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हक़ीक़त जेकॾहिं पुछो था त इहो तस्लीम करिणो पवंदो त सूरत हाल ओवरऑल तसली बख़्श न आहे। ख़ासि तरह सां जेके 2-3 इम्पॉर्टेंट इदारा आहिनि जंहिंमें सिहत आहे, तालीम आहे ऐं लॉ एंड ऑर्डर आहे, इन्हनि 3 शयुनि खे जेकॾहिं साम्हूं रखिबो त सूरत हाल इन खां घणी बहितर थी सघे थी ऐं इनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। ईअं कोन्हे त सिंध हुकूमत इन खां बिल्कुलु गाफ़िल आहे या असांखे ख़बर कान्हे। सिंध हुकूमत बिल्कुलु इन इशूज़ खे सम्झे बि अथी, पर ख़बर नाहे छो हिन महिल ताईं उनखे टैकल अहिड़े नमूने नाहे कयो वियो जो इहे इशूज़ रिज़ॉल्व थी सघनि। मुंहिंजो ज़ाती पंहिंजो ख़्यालु इहो आहे त इन हवाले सां रेवोल्यूशनरी असांखे स्टेप्स कुझु खणणा पवंदा। एड्यूकेशन बुनियादु हूंदो आहे। कंहिं बि क़ौम खे तरक़ी ओसि ताईं नथी मिली सघे जेसि ताईं उन जा अफ़राद तालीम याफ़्ता न हूंदा, हुननि जी ज़हनी तरबियत सही कान हूंदी ऐं हुननि जो विज़न प्रॉपर कोन हूंदो, तेसीं उहा क़ौम तरक़ी न कंदी। तारीख़ गवाह आहे त माज़ी में तव्हां ॾिसो उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई जेके इल्म जे मैदान में अॻिते वधिया। पोइ वेस्ट हुजे चाहे ईस्ट हुजे, इस्लाम जो अर्ली जेको ज़मानो हुयो उन में बि तव्हां ॾिसो त इल्म जे हवाले सां जेका टेक्नीक हुई या जेको कुझु इल्मी सलाहियत मुसलमाननि हासिलु कई, उन जे बलबूते ते हू दुनिया में हर जाइ ते फैलंदा विया। जॾहिं यूरोप बिल्कुलु डार्क एजिस में हुयो त उन वक़्तु मुसलमान इल्म में रुधल हुआ ऐं इल्मु हासिलु करे हुननि सॼी दुनिया ते ग़लबो हासिलु करण जी कोशिशि कई, जेका उन वक़्त जी नोन दुनिया हुई। पर जॾहिं इल्म खां पासो थींदो वियो ऐं बाक़ी दुनिया इल्म ॾे रुजू करणु शुरू कयो त पोइ उन्हनि जो वरी पलड़ो भारी थींदो वियो। ऐं हूअं बि इस्लामी नुक़्ते निगाह खां असांखे त हुकुम आहे त रसूलुल्लाह जी हदीस आहे त इल्मु हासिलु कयो चाहे चीन वञिणो पए तव्हांखे। पर मीर साहब, असां त सूरत हाल इहा आहे त जेकॾहिं पोयनि 5 सालनि जी सूरत हाल ॾिसूं त पीपल्स पार्टी जी सरकार हुई, बंदि पियल स्कूलनि जा चोबोल हलिया, जंहिंमें कोर्टनि जजनि जे ज़रिए छापा हणाए उन्हनि स्कूलनि जी निशानदेही कई, इंकशाफ थियो। जॾहिं त नएं ट्रेनियुनि में वरी जाली भर्तियुनि जे हवाले सां केतिरा ई मामला साम्हूं आया, जॾहिं त भर्तियुनि जे हवाले सां जिन रोज़गार वठंदड़ माण्हुनि जो इहो ई चवणु हो त उन्हनि पंहिंजे इलाइक़े जे MNA या MP ज़रिए इहे नौकरियूं वरितियूं आहिनि। इन ते तव्हां छा चवंदा? इहा अफ़सोसनाक सूरत हाल आहे। तक़रीबन 35,000 जाली बर्तन जो इंकशाफ थियो आहे। 6,000 तक़रीबन स्कूल आहिनि जेके बंदि पिया आहिनि थिया। इन जो नोटिस असांजे खोड़े साहब ज़रूरु वरितो आहे, पर हाणे उनखे कीअं था हैंडल कनि, कीअं उन्हनि खे फंक्शनल बणाईंदा ऐं जेके जाली भर्तियूं आहिनि उन्हनि खे चेक कीअं कंदा, इहा स्ट्रेटजी यकीनन हुननि ठाही हूंदी। इन जी ज़रूरत डेफिनेटली आहे। जेसि ताईं इन्हनि 2 इशूज़ खे उहो रिज़ॉल्व नथो करे, मां नथो भायां त इन में का पेशरफ़्त थी सघंदी। इन हवाले सां उमेद था कयूं त इंशाअल्लाह इहो खोड़ो साहब इन में कामयाबु थींदो। सिंध सरकार त गुज़िरियल 5 सालनि खे बि पंहिंजो बहितरीन वक़्तु चवंदी रही आहे, इहो चवंदी रही आहे त असांजो इदारनि ते चेक एंड बैलेंस रहियो। तव्हां सम्झो था जेको एॾियूं जाली भर्तियुनि जो इशू साम्हूं आयो आहे, उनजी बाक़ाइदा ज़िमेदारी अञा कंहिं ते बि आयदि नाहे कई वई। ज़िमेदारी आयदि कई वई आहे, कुझु माण्हुनि जी निशानदेही कई वई आहे, जेको मीडिया में बि आयो, प्रेस में बि उहे माण्हुनि जा नाला छपिया त उन्हनि मुख़्तलिफ़ अज़ला में कुझु जाली भर्तियूं वग़ैरह कयूं ऐं उनजी हिकिड़ी चेन हुई। मगर बहितर ईअं थींदो त इन जी हिकिड़ी बाक़ाइदा रिपोर्ट हुजे, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स थिए, उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन थिए, चाहे केर बि हुजे, छाकाणि त इहो क़ौम सां मज़ाक़ आहे। हाणे इल्म ॾियण जी बजाए इल्म जी तिजारत थिए
त मां सम्झां थो इन खां वधीक का अफ़सोसनाक ॿी का ॻाल्हि थी नथी सघे पई। तव्हां सम्झो था त जिन माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे, जिन जे नालनि जी तव्हां ॻाल्हि कई, मीडिया में कुझु नाला आया हुआ, त इहो एतिरो काफ़ी आहे हुननि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे? इदारे जे हेड जी तव्हां नथा सम्झो त ज़िम्मेदारी थिए थी त इहो कमु सॼो कीअं थिए थो, या इदारे खां हेठि जेके मुलाज़िम आहिनि? यकीनन इहो नथो चवां त बसि इहो काफ़ी आहे, जेको थी वियो सो इनफ, इन खां वधीक न थियणु खपे। यकीनन थियणु खपे, उन्हनि खे भी इन जो अज़ालो करिणो पवंदो, उन्हनि ते एक्शन थियणु घुरिजे। ऐं एक्चुअली उनजे बैकग्राउंड में केरु आहे उनखे बि वाइखो करिणो पवंदो, छाकाणि त जेसिताईं कंहिं बि मसइले जी जड़ ताईं न वञिबो आहे ऐं असुलु ॻाल्हि ताईं न पहुचबो त इहे जेके फ़रोई ॻाल्हियूं थियनि थियूं, इन सां मसइलो हल कोन थींदो। हिकिड़ो माण्हू इन्वॉल्व आहे, उनजे ख़िलाफ़ु एक्शन थी वियो, ठीकु आहे, पर उनजे बैकग्राउंड में जेकॾहिं उहा ई ख़राबी हिकिड़ी मौजूदु रहंदी, जीअं हिकिड़ी बीमारी आहे, उनजो वक़्ती इलाज बि थी वियो मगर उहा जड़ ख़तमु कोन थी, त उहा बीमारी वरी कर खणंदी। इन लिहाज़ सां एजुकेशन में असांखे उनजी जड़ खे ख़तमु करिणो पवंदो ऐं आईंदा बिल्कुलु टोटल मेरिट ते असांखे इहो सॼो कमु करिणो पवंदो ऐं मेरिट ओरिएंटेड पॉलिसीज़ ठाहे करे सिंध जे पढ़े लिखे नौजवान खे चांस ॾियणी पवंदी त हू अॻिते अचे, पंहिंजी क़ौम जी ख़िदमत करे। ऐं ॿारड़ा जेसिताईं असांजा तालीम हासिलु न कंदा, हुननि जे ज़हनी तरबियत प्रॉपर कान थींदी, कीअं सिंध तरक़ी कंदी ऐं सिंध अॻिते कीअं वधंदी? मीर साहब, तालीम खाते खां अलावा बलदियाती इदारनि में बि जाली भर्तियुनि जो इंकशाफ साम्हूं आहे, जंहिंखे सूबाई वज़ीर शर्जील साहब पिणु तस्लीम कयो असेंबली फ्लोर ते, त भई एतिरियूं भर्तियूं जाली जेके आहिनि से थियूं आहिनि। तव्हां सम्झो था त मुख़्तलिफ़ इदारनि में इहा ग़फ़लत रही आहे, मुख़्तलिफ़ इदारनि में हेठां खां मथे ताईं जेको आहे नॉन स्टॉप भर्तियूं थियूं, गैर क़ानूनी तौरु भर्तियूं थियूं, जिन खे पोइ जाली क़रार ॾेई करे उन्हनि खे कढण जा जेके सांभा कया विया? यकीनन इहो फ्लोर ऑफ द हाउस ते शर्जील मेमन साहब इंकशाफ कयो, इज़हार कयो, सुठी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो इहो हिकिड़ो दिलेराना इक़दाम आहे, फ़ैसिलो आहे। जेकॾहिं का ग़लती थी आहे त उनखे तस्लीम करणु हिकिड़ी चङी ॻाल्हि आहे, बजाए नीजे जे उनखे माण्हू ढके ऐं बंदि करण जी कोशिशि करे ऐं माण्हुनि खे हिकिड़ो अवाम खे ग़लति पिक्चर ॾियण जी कोशिशि कजे त न सभु कुझु ठीकु आहे ऐं कुझु कोन थियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो अप्रोच त ठीकु आहे त उनजी निशानदेही थिए त किथे किथे ग़लती थी आहे, किथे इन क़िस्म जो ज़्यादतियूं कयूं वियूं आहिनि, पर उनजी हिकिड़ी सर्जरी थियणु खपे, उनजो हिकिड़ो एक्शन थियणु खपे। जेको थिए पियो उनखे थोरो तेज़ करण जी ज़रूरत आहे। ऐं जीअं अॻाड़े मां चयो एजुकेशन वारे हवाले सां, त हिन में बि ऐं मुख़्तलिफ़ जेके बि इदारा आहिनि सिंध जा, उन में उन जड़ ताईं असांखे पहुची उन बीमारी खे जड़ खां ख़तमु करिणो पवंदो, तॾहिं ई कुझु असां अॻिते वधी सघंदासीं। वरना इहा शइ पई रिपीट थींदी ऐं कंहिं न कंहिं लेवल ते किथे न किथे इहो मसइलो जेको आहे सभु कमेटियूं बि ठहनि थियूं, मुख़्तलिफ़ जेके इदारनि जे हवाले सां ख़बरूं लॻनि थियूं, उनजे ज़िम्मेवार माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ कमेटियूं बि ठहनि थियूं, पर उन कमेटी जो को रिज़ल्ट नतीजो साम्हूं अची नथो सघे। त उन कमेटी हिन नतीजे ते पहुती आहे, हिननि माण्हुनि खे जेको आहे सो आजो करार ॾिनो वियो आहे, या हिननि माण्हुनि जी ज़िम्मेदारी आहे, हिननि खे कानून जी पकड़ में आंदो वियो आहे। इहे नाला करे अवाम जे साम्हूं नथा आंदा वञनि ऐं नई उन कमेटी जो को फ़ाल किरदारु वरी रहे थो। ॾिसो, कमेटी ठहंदी इन करे आहे त को क्राइसिस थिए थो, को इशू अचे थो, का अहिड़ी वॾो सान्हो थी वञे थो, उनखे वाइखो करण जे लाइ, उनजी ज़िम्मेदारी फिक्स करण जे लाइ कमेटियूं ठहंदियूं आहिनि। ऐं कमेटी जी इहा बुनियादी ज़िम्मेदारी हूंदी आहे त उन गिवन टाइम पीरियड में जेतिरो वक़्तु उन्हनि खे ॾिनो थो वञे, उन वक़्त जे अंदरि अंदरि हू पंहिंजी रिपोर्ट कंप्लीट करे, रिस्पॉन्सिबिलिटीज़ फिक्स करे, ऐं जेका बि अथॉरिटी आहे जंहिं उहा कमेटी ठाही आहे, जहिड़ी लेवल जी आहे, उनजे साम्हूं हक़ाइक़ वञी उहे पेश करनि, ऐं पोइ उन अथॉरिटी जो कमु आहे त हू उन ते एक्शन वठे। जेसिताईं इहे शयूं नथियूं थियनि त पोइ इन्हनि कमेटी जोड़ण जो ऐं इन सॼी एक्सरसाइज़ जो को फ़ाइदो कोन्हे। तो सिंध हुकूमत खे घुरिजे त मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेके बि कमेटीज़ ठहियूं आहिनि ऐं जन जूं रिपोर्टूं आयूं आहिनि, उन्हनि ते हक़ीक़ी माना में एक्शन थिए ऐं उन्हनि जी रेकमेंडेशन्स, फाइंडिंग्स जेके कमेटीज़ ॾिनियूं आहिनि, उन जी रोशनी में सख़्तु तरीन एक्शन वठणु घुरिजे, ताकी हिकिड़ो सबक़ु थिए, ॿियनि जे लाइ हिकिड़ो मिसाल थिए ऐं आईंदा इन शइ खे ॿुझो ॾेई सघिजे। मीर साहब, थर जी जाग्राफियाई जोड़जक ईअं आहे जो वसकारे ते आबाद थींदो आहे, वसकारो थींदो आहे त माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी आहे। जेकॾहिं सिंध सरकार खे ख़बर हुई त बरसातूं न थियूं आहिनि, त पोइ वक़्त ते उन जे लाइ उपाउ छो न वरिता विया? ॾिसो, प्री पार्टीशन डेज़ खां वठी
अंग्रेज़ जे दौर खां वठी हिकिड़ो SOP ठहियलु आहे थर जे हवाले सां त जेकॾहिं 15 अगस्त ताईं 3 वसकारा नथा थियनि त फौरी तौर ते उन इलाइक़े खे कैलेमिटी इफेक्टेड डिक्लेयर करिणो आहे ऐं जंहिं इलाइक़े खे कैलेमिटी इफेक्टेड एरिया डिक्लेयर कबो आहे उन जे लाइ उहे फिक्स थियल आहिनि त ही उपाउ फौरी तौर ते उन इलाइक़े लाइ वरिता वञनि। हाणे जेकॾहिं इहे SOP खे फॉलो कजे त मां सम्झां थो थर जी सिचुएशन खे कंट्रोल करे सघिजे थो ऐं माज़ी में ईअं थींदो आयो आहे। मां पाण 75 में रिलीफ मिनिस्टर सिंध जो रेवेन्यू ऐं रिलीफ मिनिस्टर रहियो आहियां ऐं मूंखे ख़बर आहे उन ज़माने में बि अहिड़ी सूरत हाल जेका आहे सभु पैदा थी हुई पर उनखे फौरी तौर ते हैंडल करण जे लाइ असां उन SOP खे फॉलो कयो होसीं ऐं उहे वक़्ताइता असां उपाउ वरितासीं जंहिंजे करे सूरत हाल एॾी न बिगड़ी हुई। ॾिसो हिकिड़ो नेचुरल फिनोमेना आहे थर जो, इहो सिर्फ़ु असांजे थर जो न आहे, इहो चोलिस्तान में बि इहो ई आहे, काछे में बि ईअं थिए थो। जिते जिते इहा डेज़र्ट आहे, जिते जिते रेगिस्तान आहे, उन में इहो बारिश जो इशू हमेशह हूंदो आहे। हिते हिकिड़ो कुदरती इहो निज़ाम आहे त बारिशूं हिकिड़ी मिक़दार में पवनि थियूं, उन ते गाहु फुटे थो ऐं उन मालवंद माण्हुनि जो मारवड़नि जो जंहिंजो गुज़ारो सिर्फ़ु माल ते थिए थो, उनजे खीर गोश्त ते थिए थो, उनजे विकिरे ते थिए थो, उनजे माल जे लाइ जेकॾहिं उते गाहु वग़ैरह अचे थो त हू उन में ख़ुशि था थी वञनि ऐं कुझु पंहिंजे खाधे पीते लाइ बि हुननि लाइ थिए थो। पर जेकॾहिं उन में का खोट थिए थी त पोइ थींदो ईअं आहे त उन्हनि खे हिकिड़ो इमीडिएट रिलीफ गवर्नमेंट जे तरफ़ां मिले थो खाधे पीते जे ख़्याल खां ऐं कुझु फॉडर मिले थो पियो उन्हनि खे माल जे लाइ। ऐं बाक़ी इहो आहे त इन सीज़न में पोइ वरी हू माइग्रेट करे थो उतां थर जो माण्हू ऐं बराज एरिया में सिंध में अचे थो, जिते हू कणकनि जा लावारा कनि था पिया, मज़दूरी करनि था, कमाइनि था। पुठियां जेके उन्हनि जा पोढ़ा ऐं जेके डिसेबल्ड क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि खे हू छॾे था अचनि, जिन लाइ उते कणक बि मौजूदु आहे, खाधो बि मौजूदु आहे, उन्हनि खे का तकलीफ़ कान थी थिए। हीउ हिकिड़ो सिलसिलो आहे, हिकिड़ी साइकिल आहे जेका हले थी। उनखे जेकॾहिं उन SOP जे हवाले सां पाण हैंडल कंदा अचूं त इहो सिलसिलो आहे ज़िंदगी जो, इहो पियो हलंदो ऐं इहा साइकिल पई हलंदी, कंहिंखे का तकलीफ़ न थींदी। नॉर्मल हालात में इहो डेज़र्ट में जेका ज़िंदगी आहे उहा इहा गुज़रंदी। हिन दफ़े अफ़सोस सां इहो चवणो पए थो त कुझु ग़ैर ज़िम्मेदाराना जेको एटीट्यूड रहियो आहे मुख़्तलिफ़ लेवल्स ते। कहिड़नि लेवल्स ते कंहिंजी ॻाल्हि था कयो? ॾिसो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे, कुझु सिंध गवर्नमेंट जी लेवल ते रिलीफ डिपार्टमेंट आहे, फूड डिपार्टमेंट आहे, इन्हनि जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे। फाइनेंस डिपार्टमेंट आहे। त इहे सिचुएशन इन करे ख़राब थी जो वक़्ताइता क़दम न खयां विया। उन में छा डिफ़िकल्टी हुई, छो न थिया, केरु रिस्पॉन्सिबल आहे, उन लाइ हिकिड़ी कमेटी सिंध गवर्नमेंट ठाही आहे चीफ सेक्रेटरी जी सरबराही में ऐं उन जी रिपोर्ट ईंदी। ताज़ो कैबिनेट मीटिंग थी असांजी, उन में बि इहो इशू डिस्कस थियो ऐं मां आई एम ऑन रिकॉर्ड त उन में मां इहा घुर बि कई ऐं इहा तजवीज़ बि ॾिनी त इन में कमेटी जो कमु आहे त हू रिस्पॉन्सिबिलिटीज़ फिक्स करे त आख़िर कंहिंजी गफ़लत हुई, कंहिं सिचुएशन खे एॾो ख़राबु हद ताईं पहुचाइण में किरदारु अदा कयो त उहा रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स थिए ऐं पोइ उन्हनि खे टास्क ते वरितो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु तरीन इक़दामात कया वञनि ताकी आइंदा इहा शइ रिपीट न थिए। डिस्ट्रिक्ट लेवल ते जेकॾहिं कुझु कार्रवाइनि जी ॻाल्हियूं साम्हूं आयूं त डिस्ट्रिक्ट लेवल ते असां फलाणे खे मुअतल कयो आहे, फलाणे ख़िलाफ़ु कार्रवाई थी आहे, उन्हनि ऑफिसरनि खे लाथो आहे, तव्हां सम्झो था सिर्फ़ु उन्हनि जी ज़िमेदारी हुई? उन्हनि माण्हुनि कंहिंजी पुठ भराई ते एतिरी वॾी ग़फ़लत कई आहे? छा उन्हनि खे पुछाणे जो को डपु न हो या उन्हनि खां को पुछाणो करण वारो कोन हो? हुकूमती सतह ते तव्हां नथा सम्झो त कंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई? ज़िमेदारी सभिनी जी आहे। इहो सिलसिलो शुरू थींदो आहे मुख़्तियारकार खां, STM खां, डिप्टी कमिश्नर, छो जो ऑन द स्पॉट इहे अफ़सर मौजूदु आहिनि उते, उन्हनि खे ख़बर आहे त हिन इलाइक़े में बारिश थी आहे न थी आहे, सूरत हाल कहिड़ी आहे, कुझु ॾींहंनि खां पोइ हिते ॾुकार थियण वारो आहे। त हुननि जो कमु आहे इहा सभु शइ रिपोर्ट करणु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर खे, ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जो कमु आहे, डिप्टी कमिश्नर जो इहो कमु आहे त हू उन सूरत हाल खे मद्देनज़र रखी पंहिंजी रिपोर्ट मोकिले सिंध गवर्नमेंट खे, रिलीफ डिपार्टमेंट खे, जेको बि कंसर्न आहे उन्हनि खे, त भई असांखे ही सिचुएशन सां असां फेस कयूं था, उन में ही असां जूं ज़रूरतूं आहिनि, महिरबानी करे उहे पूरियूं कयो। हाणे जेकॾहिं
सिंध हुकूमत जी लेवल ते उन में का गफ़लत थिए थी त यकीनन उनखे टास्क ते वठिणो आहे। त इहो सॼो हिकिड़ो चेन आहे, इहो सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट ताईं न आहे, हर हिक जी पंहिंजी पंहिंजी लेवल जी हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जीअं हाणे हिन क्राइसिस में बि तव्हां ॾिठो त हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम लॻणु शुरू थी आहे ऐं हू चए त मूं ख़त लिखियो, हू चवनि त असांखे ख़त देरि पहुतो, हू चवनि त फाइल न मूव थी, हू चवनि हीअ न थियो। त इहे सभु शयूं फोकस में अचणु घुरिजनि। इहा कमेटी चीफ सेक्रेटरी जी जेका वेठी आहे, इन जो फ़र्ज़ु आहे त हू इनखे बाक़ाइदा मेरिट ते थरली एग्ज़ामिन करे ऐं रिस्पॉन्सिबिलिटीज़ फिक्स करे त कहिड़ी लेवल ते कंहिंजी गफ़लत आहे जंहिंजे करे इहो थर में हेॾो वॾो नुक़सानु थियो। ग़रीब मारूड़ा वीचारा 200 जे क़रीब उन्हनि जा ॿारड़ा मरी विया, मालवंद माण्हू उन्हनि जो माल मरी वियो ऐं केतिरा ई ॿिया माण्हू तकलीफ़ में अची विया। त इहो आख़िर इन जो ज़िम्मेदार केरु आहे? ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। मीर साहब, सिंध सरकार जा मुख़्तलिफ़ बयान ईंदा रहिया आहिनि ते त ॿार बुख जे करे फौत न थिया आहिनि, जॾहिं त बीमारियुनि जे करे ॿारनि जो मौत वाक़िए थियो आहे। तव्हां सम्झो था त जेकॾहिं अगरि थोरी देरि जे लाइ इन बयान खे साम्हूं रखिजे त बीमारियुनि जे करे ॿार फौत थिया आहिनि, त रिपोर्ट त इहो बि थियो आहे त इस्पतालनि में के डॉक्टर ई मौजूदु न हुआ, जेके डॉक्टर उते अपॉइंट थियल हुआ उहे ड्यूटियुनि ते ई कोन हुया। इन बयान में हक़ीक़त आहे, छाकाणि त हिन दफ़े अवां ॾिठो मौसमी जेके तब्दीलियूं आयूं आहिनि गुज़िश्ता चंद सालनि खां वठी, त सियारो लेट अचे थो ऐं देरि ताईं हले थो ऐं डेज़र्ट में काफ़ी सिवियर थिए थो। त हिन साल उते डेज़र्ट में सियारो काफ़ी सिवियर थियो ऐं देरि ताईं हलियो, जंहिंजे करे नंढड़नि ॿारनि खे नमूनिया वधीक थी उते फैली, इन सर्दी जे करे फिफड़ उन्हनि जा इफेक्ट थिया ऐं मोस्टली जेके डेथ्स थियूं आहिनि ॿारनि जूं उन नमूनिया जे करे थियूं आहिनि। मेल न्यूट्रिशन बि हिकिड़ो फैक्टर आहे उते, पर मोस्टली नंढड़ा ॿार जेके नवां ॼावल ॿार आहिनि उन्हनि जी डेथ नमूनिया जे करे थी आहे। मां मिठी वियो हुउसि पाण उते हॉस्पिटल्स में, मां वञी सूरत हाल ॾिठी। इहा वाक़ई अफ़सोसनाक ॻाल्हि हुई त उते डॉक्टर्स बिल्कुलु इनसफिशेंट हुआ, मरीज़नि जी तादाद तमामु घणी हुई। हालांकि उते जेका स्टॉक्स हुआ उन में मेडिसिन्स बि मौजूदु हुयूं, उते कणिक बि मौजूदु आहे, मगर ट्रीट करण लाइ डॉक्टरनि जी तादाद उते मुनासिबु कोन हुई। इमरजेंसी में त जेके कुझु डॉक्टर्स उते अवेलेबल करे सघिया उहो सिंध गवर्नमेंट उहे कया आहिनि, पर इन जो बि नोटिस अॻु में वठणु खपंदो हुयो। पर इहा सूरत हाल सिर्फ़ु थर सां न आहे, ॾिसो इहो हिकिड़ो जनरल ट्रेंड थी वियो आहे त असांजे ॿाहिरियाड़ी जे हॉस्पिटल्स में BHUs में पहिरियां त डॉक्टर कोई वञे कोन थो, ऐं जेकॾहिं को वञे बि अथो त हिकिड़ो ॾींहुं रहे थो ऐं 8 ॾींहं उतां कोई गैर हाज़िर थो थी वञे ऐं कोशिशि कनि था कंहिं न कंहिं जी सिफ़ारिश कराए पंहिंजी पोस्टिंगियूं कराइनि था वञनि वॾे शहरनि में। ऐं जिते सहूलियतूं मौजूदु आहिनि या जिते लोकल माण्हू आहिनि त उहे वरी पंहिंजूं क्लिनिक्स खोले करे वेठा आहिनि थिया। सरकारी अस्पताल में उहे ड्यूटी ई कोन था ॾियनि, क्लिनिक खोले उते पंहिंजे पेशेंट्स खे वेठा था ॾिसनि। त इहे मसइला पंहिंजी जाइ ते आहिनि जिन खे सख़्ती सां थोरो हैंडल करणो पवंदो। बहिराणे वारनि इलाइक़नि में न सखर मां इहो रिपोर्ट थियो आहे, मीरपुर ख़ासि मां रिपोर्ट थिए थो, मुख़्तलिफ़ शहरनि मां, वॾनि शहरनि मां इहे शइ बिल्कुलु इहा थिए थी। न ॿाहिरियाड़ी में मां इहो चवां त जेके ॻोठ आहिनि जिते BHUs आहिनि उते त वञनि ई कोन था। शहर जेके आहिनि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहिनि, तालका हेडक्वार्टर आहिनि, उते हू पंहिंजूं क्लिनिकूं खोले करे ऐं प्राइवेट प्रैक्टिस पंहिंजी वेठा कनि था पिया, उतां जे अस्पतालनि में बि हू कोन था वञनि पिया। इन ते सख़्ती करणी पवंदी ऐं हिकिड़ी पॉलिसी गवर्नमेंट ठाही हुई त को बि नओं डॉक्टर जेको अपॉइंट थिए थो, नौकरी उनखे मिले थी त 3 सालनि ताईं हू पंहिंजी एरिया में कमु करे। मुंहिंजे ख़्याल में इहा ॾाढी सुठी पॉलिसी आहे। यंगस्टर्स आहिनि, नौजवान आहिनि, पंहिंजो इलाइक़ो आहे, पंहिंजे घर में पंहिंजे ॻोठ में जेकॾहिं हू पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत कनि ऐं 3 साल उते पंहिंजी ड्यूटी ॾियनि, उनखां पोइ भले उनजी ट्रांसफ़र किथे कंहिं वॾे शहर में थिए, कंहिं सहूलियत वारी जॻह ते थिए, त मुंहिंजे ख़्याल में इहा इंसानियत जी ख़िदमत थींदी, इंसान ज़ात जी, पंहिंजे इलाइक़े जी, पंहिंजे ग़रीबनि जी, माण्हुनि जी, मारूड़नि जी ख़िदमत थींदी। इन ते सख़्ती सां अमल करणु घुरिजे त इहा सूरत हाल बहितर थी सघे थी।
मीर साहब, सिंध में अमन अमान जी सूरत हाल तव्हां कीअं था ॾिसो? सिंध जो को अहिड़ो ज़िलो कोन्हे जितां धाड़ियलनि वटि माण्हू जेके आहिनि से अगवा थियल न हुजनि। ख़ुदि वॾे वज़ीर जो जेकॾहिं ज़िलो ॾिसिजे त ख़ैरपुर मां केतिरा माण्हू अगवा थियल रिपोर्ट आहिनि। इन सॼी सूरत हाल तव्हां छा चवंदा? इहा अफ़सोसनाक सूरत हाल आहे। सिंध में हिकु त टेररिज़म खे मुंहुं ॾियणो थो पए असांखे, ख़ासि तरह सां कराची उन जे गिरफ़्त में आहे। साॻे वक़्त ते वरी सिंध जे कुझु ज़िलनि में इहो धाड़ेल फैक्टर जेको आहे उन बि कर खंयो आहे। हाणे इनखे हैंडल त काफ़ी सालनि खां वठी करण जी कोशिशि कई वई आहे, मगर उनजो को पॉज़िटिव रिज़ल्ट जेको आहे सो आयो कोन्हे। उनजो हिकिड़ो रीज़न त इहो थी सघे थो जो फोकस सॼो कराची ते ऐं टेररिज़म ते वधीक रहियो आहे, ऐं हीअ जेको फैक्टर धाड़ेल फैक्टर आहे इन ते एतिरो कोन रहियो आहे। नंबर 2, असांजी जेका पुलिस फोर्स आहे उहो बि कुझु सालनि खां वठी डीमोरलाइज़्ड रही आहे। छाकाणि डीमोरलाइज़ रही आहे, असांजा ख़ासि तरह जेके क़बाइली इलाइक़ा आहिनि सिंध जा, जिते अपर सिंध जा डिस्ट्रिक्ट्स आहिनि ऐं जिथे सूरत हाल वधीक ख़राबु आहे, उते थिए ईअं थो त जेकॾहिं को पुलिस एक्शन वठे थी कंहिं क्रिमिनल जे ख़िलाफ़ु ऐं उन एक्सचेंज ऑफ फायर में किथे क्रिमिनल को मरी थो पए त फौरी तौर ते उनखे वरी क़बाइली रंग ॾेई करे ऐं उन सिपाही या उन इंस्पेक्टर या उन DSP या उन SP जे ख़िलाफ़ु बाक़ाइदा हिकिड़ो महाज़ थो ठाहियो वञे त हीउ क़बाइली जहिड़ो आहे हिन जो, ऐं हुनजी जान तॾहिं थी वञी छुटे जॾहिं हू उनजो वञी एवज़ा मुआवज़ा ॾेई करे ऐं पंहिंजी जान थो छॾाए थो, भई ठीकु आहे मूंखां ग़लती थी वई। हाणे जेकॾहिं इहा सूरत हाल हूंदी त कहिड़ो पुलिस वारो, कहिड़ो पुलिस फोर्स जो माण्हू सरकार जे ड्यूटी ॾियणु, पंहिंजी ज़िम्मेदारी सां ड्यूटी ॾियणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदो? पोइ त हर को बचाव करण जी कोशिशि कंदो। इहो हिकिड़ो रीज़न आहे जंहिंजे करे असांजी पुलिस फोर्स इनएफेक्टिव थी वई आहे। हिकिड़ो त मुंहिंजे ख़्याल में इनखे थोरो बूस्ट ॾियण जी ज़रूरत आहे, पुलिस फोर्स खे मॉरल सपोर्ट जी ज़रूरत आहे। ॿियो जेको लोकल पोस्टिंग्स आहिनि, मां ज़ाती तरह सां इन ख़्याल जो आहियां त हर डिस्ट्रिक्ट मंझां लोकल फोर्स जेका आहे उनखे कढी न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट आउट कजे बल्कि उनखे डिवीज़न आउट कजे, ताकी हू पंहिंजनि इलाइक़नि खां उहे माण्हू निकिरी वञनि। उन में छा आहे त मजबूरियूं बि थियनि थियूं, माण्हुनि जा वास्ता नाता बि थियनि था, ऐं थाणनि ताईं इंफॉर्मेशनूं जेके आहिनि से धाड़ेलनि खे, बदमाशनि खे थाणनि ताईं मिलनि थियूं पियूं, ऐं उहे कंहिं ते एक्शन थियणो आहे, कंहिं ते रेड थियणो आहे त पुलिस फोर्स पहुचण खां अॻु में उन्हनि खे थाणे तां इंफॉर्मेशन वञे थी, फ़ोन वञे थो त तव्हां ते अॼु रेड थियणो आहे, तव्हां पंहिंजो इंतज़ामात करे छॾियो हुन जा। त मुंहिंजे ख़्याल में इन जे लाइ थोरो असांखे रेवोल्यूशनरी स्टेप्स खणणा पवंदा, ऐं इहे जे असां खणंदासीं त यकीनन उन सां कुझु इम्प्रूवमेंट ज़रूरु ईंदी। ऐं इहो असांजो बेसिक फ़र्ज़ु आहे, कंहिं बि लॉ एंड ऑर्डर प्रोविंशियल गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, ऐं इहो असांजो बुनियादी फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे शहरनि खे जान माल इज़त जो तहफ़ुज़ फ़राहम कयूं। उहो नथा कयूं त इहा असांजी फेलियर हूंदी। मीर साहब, असां वटि केतिरनि क़िस्मनि जी दहशतगर्दी थिए थी, जिन में इंतहा पसंदी ज़रिए थिए थी, बम धमाकनि ज़रिए थिए थी, टारगेट किलिंग ज़रिए थिए थी, जड़नि झगड़नि में हज़ारे माण्हू हथियार खणी रोडनि रस्तनि ते निकिरी अचनि था। तव्हां सम्झो था त सिंध में वॾे पैमाने ते ऑपरेशन जी ज़रूरत आहे? सिंध में बिल्कुलु ज़रूरत आहे, पर हाणे ऑपरेशन्स बि ॾिसो माज़ी में एतिरा थिया आहिनि जे उहो बि हिकिड़ो हाणे मिसयूज़ थियणु लॻो आहे टर्म। मुंहिंजे ख़्याल में असांखे पंहिंजी पुलिसिंग खे बहितर बनाइणो पवंदो, छाकाणि ॾिसो न ऑपरेशन हिकिड़ो टेम्पररी फेज़ थिए थो। तव्हां रेंजर्स खे इन्वॉल्व कंदो, आर्मी खे इन्वॉल्व कंदो, उहे छा कंदा? महीनो 2 महीना 3 महीना 6 महीना मैक्सिमम उहो करे निकिता हलिया वेंदा। उनखां पोइ आख़िर उन सिचुएशन खे केरु हैंडल कंदो? तव्हांजी पुलिस कंदी। त असांखे हिकु त पुलिसिंग खे बहितर करिणो आहे, उनजी ट्रेनिंग खे बहितर करिणो आहे, ऐं उनजो रेशियो जेको आहे पॉपुलेशन जे हिसाब सां उनखे असांखे प्रॉपर करिणो पवंदो। छाकाणि त थाणनि जी नफ़री खे हाणे तव्हां कंपेयर करे रेशियो ॾिसंदो उन थाणे जी पॉपुलेशन सां त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। त असां जेकॾहिं इहे उपाउ वठूं ऐं पुलिसिंग खे बहितर बणायूं, रेशियो बहितर कयूं, उनखे बहितर तरीक़े सां इक्विप कयूं, जेको कयूं पिया असां। हाणे सिंध में तक़रीबन 10,000 पुलिस में भर्तियूं थियनि थियूं। इन्हनि खे इक्विप करण जे लाइ, इन्हनि जे लाइ बुलेट प्रूफ जैकेट्स जो बंदोबस्तु कयो पियो वञे,
आर्म्स एंड एम्यूनेशन जो कयो पियो वञे, बुलेट प्रूफ व्हीकल्स जो बंदोबस्तु कयो पियो वञे, जेके कुझु इहे ज़रूरतूं आहिनि पुलिस जूं उहे सभु पूरियूं करे थी सिंध गवर्नमेंट। इन लाइ बजट भी अप्रूव कराई वई आहे कैबिनेट खां ऐं इनशाला इन खे बहितर बणाईंदासीं ऐं इन खे इफेक्टिव बणाईंदासीं। मीर साहब, अमन अमान खां पोइ सिंध में हिकिड़ो वॾो मसइलो मज़हबी रुझान जो आहे जेको लाड़ो वधी रहियो आहे। ताज़ो कुझु ॾींहं अॻु लाड़काणे में जेको इंता पसंद जो वाक़ियो थियो, नकाब में शिकायत में थी चुको आहे, जैकबाबाद में थी चुको आहे, पिंगरीअ जो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां सम्झो था त मज़हबी नफ़रत खे वधण खां कीअं थो रोके सघिजे? सिंध धरती अहिड़ी धरती आहे जिते सदियुनि खां वठी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, शिया, सुन्नी, देवबंदी, बरेलवी इहे सभु गॾु असां रहिया आहियूं। छाकाणि त हीअ सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, दरवेशनि जी सरज़मीन आहे ऐं हिते इहो ई सबक़ु ॾिनो वियो आहे त गॾिजी रहूं, दुश्मनियूं न कयूं, मुहबत विरहायूं, प्यार विरहायूं ऐं हिक ॿिए खे बर्दाश्त कयूं। त सदियुनि खां वठी इहो माहौल सिंध जे अंदरि मौजूदु हो, जंहिंसां हिते भाईचारे जो हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो एटमॉस्फेयर उहो क्रिएट थियल हुयो। बदकिस्मती सां हिन टेररिज़म जे अचण खां पोइ इहे नफ़रतूं जेके आहिनि से वधणु शुरू थियूं आहिनि ऐं उहे बि मज़हब जी बुनियाद ते। मां सम्झां थो मज़हब अहिड़ी शइ आहे जेका इंसान ऐं अलाह जे दरमियान हिकिड़ो डायरेक्ट वास्तो थो थिए पियो। मूंखे पंहिंजो हिसाबु पाण ॾियणो हूंदो, मां अव्हां जे तरफ़ां कोन ॾींदुसि, अव्हां मुंहिंजे तरफ़ां हिसाबु कोन ॾींदा। मां पंहिंजे कारण जेके कुझु मां कयां थो उनजो ज़िम्मेदार मां पाण आहियां ऐं मूंखे इहो बि अख़्तियार कोन्हे त मां कंहिं ॿिए जे मथां का फ़तवा जारी कयां त मां सही आहियां ऐं ॿियो ग़लति आहे। हू ॼाणे, हुनजो अलाह ॼाणे। इस्लाम जो बुनियादी पैगाम ई इहो आहे त ज़िंदह रहो ऐं ज़िंदह रहणु ॾियो। इस्लाम तलवार सां न फैलियो आहे, इस्लाम प्रीचिंग सां फैलियो आहे, इस्लाम प्यार सां, मुहबत सां फैलियो आहे। तलवार सिर्फ़ु उन वक़्तु इस्तेमालु थी आहे जॾहिं को हमिलो थियो आहे ऐं डिफेंस में जंगियूं थियूं आहिनि, इस्लामिक जेके बि वॉर्स थियूं आहिनि। त उन शइ खे, उन स्पिरिट खे असांखे क़ाइमु रखिणो पवंदो। ख़ासि तरह असांजी सिंध में त शाह लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, कलंदर शहबाज़ इहे उहे बुज़ुर्ग आहिनि जिन हिते भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे, गॾु रहण जो पैगाम ॾिनो आहे, हिकिड़ी अहिड़े माहौल खे हिते सिंध जे अंदरि पैदा कयो आहे जो इहे नफ़रतनि जी त का गुंजाइश आहे ई कान। मीर साहब, सिंध में फ़ैसिलनि जी हिकिड़ी रिवायत रही आहे, अदालतनि खां अलावा हिकिड़ो मुतवाज़ी निज़ाम क़ाइमु आहे जंहिंमें जिरगा थियनि था, फ़ैसिला कया वञनि था। तव्हां सम्झो था त सुप्रीम कोर्ट पारां पाबंदी बावजूदि अदालतूं, कोर्टूं, पुलिस थाणा हुअण बावजूदि इन तरह जा जिरगा थियनि था जंहिंजी पुठभराई बासर माण्हू कनि था, जिन में इंसानियत खां किरियल फ़ैसिला बि कया वञनि था, जेकी रिपोर्ट बि थियनि था। तव्हां सम्झो था त इहो ग़लति आहे? ॾिसो, कुझु फ़ैसिला अहिड़ा थियनि था जेके बिल्कुलु ग़ैर क़ानूनी बि आहिनि, ग़ैर इख़लाक़ी बि आहिनि। लेकिन असां वटि हिते लफ़्ज़ जिरगे खे एॾो मिसयूज़ कयो वियो आहे जो हाणे उहो हिकिड़ी गार बणिजी चुको आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा त जिरगे जो आख़िर डेफिनेशन छा आहे। जिरगा वाक़ई थींदा हुआ अंग्रेज़ जे ज़माने में। उहे जिरगे जा मेंबर नोटिफाई थियल हूंदा हुआ पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में। जीअं अपर सिंध में जिरगो हूंदो हुयो, उन जा मेंबर नोटिफाइड हूंदा हुया त फ़लां 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 इहे जिरगे जा मेंबर आहिनि। उन वक़्त जो जेको कमिश्नर या जेको एडमिनिस्ट्रेटर या जेको अफ़सर हूंदो हुओ उहो उन खे हेड कंदो हुयो। जिरगे जी मीटिंग थींदी हुई, रेगुलर मीटिंग्स थींदियूं, उन में उन इलाइक़े जा तमामु इन क़िस्म जा इशूज़ उन में डिस्कस थींदा हुआ जिन जो को हल कढियो वेंदो हो। उन में सरकारी जेको राइज कानून हो उहो प्लस जेके क़बाइली रस्मो रवायात हूंदा हुआ उन्हनि ॿिन्ही खे मिलाए पोइ उन जो को हिकिड़ो हल कढियो वेंदो हो। हाणे जिरगो त को आहे कोन, का अहिड़ी सेटअप, अहिड़ी का ऑर्गेनाइज़ेशन आहे कोन। हाणे जेकी कुझु थिए थो, फ़ैसिला थियनि था, सुलह थियनि था, जंहिंखे आर्बिट्रेशन चई थी वञे, जंहिंजी कानून में गुंजाइश मौजूदु आहे त तव्हां जेकॾहिं नंढा नंढा इख़्तिलाफ़ात माण्हुनि जा आहिनि कि झगड़ो आहे, छेड़ो आहे, कुझु थिए थो त उनजी आर्बिट्रेशन जी कानून बि इजाज़त ॾिए थो ऐं उहे फ़ैसिला थियनि था। सुठी ॻाल्हि आहे त कंहिं ॻोठ में कंहिं ॿिनि पाड़ेसरियुनि जो पाण में झेड़ो थियो, जेकॾहिं उते जा चारि चङा माण्हू वेही उन्हनि जो सुलह कराए छॾनि, इहा सुठी ॻाल्हि आहे।
मगर ही जेका एक्सट्रीम ते वञे थो या जेका न्याणियुनि खे ॾिनो थो वञे संग चटी जे बदिले में, इन जी गुंजाइश न जिरगे खे आहे, जिरगे में आहे, न कानून में आहे ऐं न इस्लाम में आहे। कंहिं क़िस्म जी इहा गुंजाइश मौजूदु न आहे। इन जो सख़्तु नोटिस वठणु घुरिजे, इन जी इजाज़त बि न हुजणु घुरिजे। बाक़ी इहा प्रोपेगेंडा जेका आम तरह सां थी कई वञे उन खे बि रोकियो वञे, ताकी ईअं बिला वजह कंहिं ते इल्ज़ाम हणी जिरगा जेके थियनि था उन में रिपोर्ट इहे शयूं थियनि थियूं, प्री प्लानिंग हिकिड़ा जिरगा थियनि था। हाणे त उनजो जेके माना आहे तव्हां वारी ॻाल्हि त बिल्कुलु चेंज थी चुकी आहे। जी हा, इहा सही आहे तव्हांजी ॻाल्हि। त इन खे बि चैनलाइज़ करण जी ज़रूरत आहे ऐं उनखे उन प्रॉपर तरीक़े सां जेकॾहिं हैंडल कजे त मुंहिंजे ख़्याल में इहो सुठो आहे। जूरी सिस्टम हिकिड़ो वेस्ट में हलंदो आहे, उन में बि त जज सां गॾु प्राइवेट माण्हू वेहनि था ऐं पोइ पंहिंजी ओपिनियन उहे ॾियनि था ऐं उन जी रोशनी में पोइ फ़ैसिला था थियनि पिया। वी साहब, प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो। आख़िरी सवाल मां तव्हांखां करणु चाहींदमि, मुत्तहिदा जी पीपल्स पार्टी में शमूलियत जूं ॻाल्हियूं जेके मीडिया में रिपोर्ट थियनि थियूं, इन हवाले सां तव्हां छा चाहींदा? मुंहिंजे ख़्याल में मीडिया में तमामु घणो हाइप इहो नज़र पियो अचे। असां बि अख़बारुनि में था पढ़ूं पिया। अहिड़ी का डेवलपमेंट जी कम अज़ कम मूंखे ख़बर कान्हे त का एॾी इमरजेंसी में लीडर इन ॻाल्हि जी तरदीद करे थो। जेकॾहिं मुत्तहिदा शामिल थिए थी त कहिड़े फार्मूले तहत, सिंध 1 सिंध 2 या को नओं फार्मूलो सां? ॾिसो न, इहो त तॾहिं इन ते को कमेंट माण्हू करे सघे जॾहिं हिकिड़ी पेशरफ़्त का हुजे। मुंहिंजी नॉलेज में अहिड़ी का पेशरफ़्त कोन्हे, मूंखे कम अज़ कम इन जी का ख़बर कान्हे। लीडर ऑफ ऑपोजिशन ख़ुर्शीद शाह साहब इन जी तरदीद करे चुको आहे त अहिड़ी का डेवलपमेंट कोन थी थिए पई। अख़बारुनि में अलबत्ता इहो रोज़ु पढ़ूं था त 5 वज़ारतूं थियूं मिलनि, एडवाइज़रशिप थी मिले, ही फलाणा शामिल थियनि था, ही डिपार्टमेंट वञनि था, ही सभु थियनि था। उहो दैट इज़ न्यूज़ फॉर मी। मूंखे अहिड़ी इन जी पेशरफ़्त जी का ऑथेंटिक का ख़बर कान्हे मूंखे। वॾी महिरबानी अव्हां जी, मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी में मण खे ॾींदा इजाज़त।